दिल जो दरिया। बाबा मुखा वहां शक कयो दाऊती दोस्तों के हर बार मुलाकात करायो उन माजरत तो क्या बाबा। न बाबा साईं तव्हां असांजा वॾा आहियो, माफ़ी घुरी असांखे शर्मदा न कयो। जेकॾहिं तव्हां जे हिते ॿियो को बि हुजे हा न उहो बि असां ते ईअं ई शक कया जीअं तव्हां असां ते शक कयो आहे। कमु चाचे नवाब जो थियल हो, हुनजे करे माण्हू त इहो ई चवंदा न त असां हुन सां मिलियल आहियूं। बाबा साईं असां त नवाब खे ॾाढो सम्झायोसीं पर असांजे हिक बि न ॿुधाई। नवाब जी तबियत अलाए कहिड़ी आहे, अॼु ताईं असां हुनखे सम्झी न आहियूं सघिया। हाणे हुनखे पुलिस सिधो कंदी ऐं अहिड़ो सुधरी ॿार ईंदो जो कंहिंखे अगवा करण त छा कंहिंजो कख बि बीड़ो कोन करे सघंदो। बाबा साईं असां त इहो ई था चाहियूं त चाचा नवाब सुधरे, पंहिंजे लाइ बि मसला न करे ऐं असांखे बि जीअण ॾे। ईअं ई थींदो गोराम, ईअं ई थींदो। पोइ बाबा साईं असांखे इजाज़त। बाबा जेकॾहिं अव्हांजी दिलि में अञा बि को रंज आहे त। न बाबा साईं असांजी दिलि में तव्हांजे लाइ को बि रंज न आहे। तव्हां असांजा वॾा आहियो, अलाह हयाती ॾेव हिन ॻोठ ऐं असांजे लाइ छपर छांव आहियो। अदा सच में दोल शरनाने वारनि खे चई अचां या छॾियूं? मलार चई वियो आहे त तोखे शरनाने वारनि खे चवणो ई पवंदो, न त चरे मां फासी वेंदासीं। दर खां पेर ई न वधाईंदो, दर ते ई बीठो हूंदो, पोइ उन चरे खे केरु सम्झाईंदो? अदा मूंखे इहो शक आहे अदो मलार मस्तानी खे वठी ईंदो बि अलाए जे न। ईअं न थिए त असां अॼु पंहिंजे मथां माण्हू खिलायूं। ॿार थोड़ी आहे, हुनखे रुपए जो रुपयो पको ई तॾहिं त कार सिंगारे हितां निकितो आहे, सॼे घर खे सिंगारियो अथई। जेकॾहिं असां शरनाइन वारनि खे नथा घुरायूं पोइ मस्ताने सां बेवाजिबी हूंदी। अदा सालनि खां पोइ पंहिंजी मस्तानी खे वठी थो अचे, सर्किस कराइण हुनजो हक़ आहे। इन सां चरे जी दिलि बाग बहार थी पवंदी। तूं वञी तयारी कर, उनजी सोच खां बि वधीक थिए। जीअं मस्तानो ॻोठ में दाख़िल थिए त उनखे ख़बर पए त मुंहिंजे भाइरनि मुंहिंजी ख़ुशी जे लाइ छा छा न कयो। ठीकु आहे अदा, मां वञी तयारी कयां थो, दोल शरनान वारनि खे चई थो अचां। पर अदा इहो त ॿुधायो उन्हनि खे टाइम कहिड़ो ॾियूं? मस्तानो 4 बजे जो चई वियो आहे, तूं शरनान वारनि खे 3 बजे जो चई छॾ। कलाक खनि अॻु में हूंदा त छा थी पवंदो? ठीकु आहे अदा, मां पंहिंजे भाउ मस्ताने जे इस्तक़बाल लाइ तयारी करायां थो। भाई तुझी तबियत अञा मूंखे समझ में न आई आहे। सॼे घर जो कमु असां कयो आहे, कख भञी बीणो करण जो बि न चयो आहे, पोइ बि असांजे मथां फूकी वेठी आहे। आख़िर तुंहिंजो मतिलबु छा आहे? जॾहिं त मूं तोसां ॻाल्हायो ई न आहे त पोइ तूं मुंहिंजी वॾड़ी छो थी थिए ऐं मूंखे नसीहतूं छो पई करे? मां बसि इहो ई थी चाहियां अॼोको ॾींहुं असांखे सुख सां रहण ॾे। हिक तरफ़ खां मलार पंहिंजी कुंवार खे वठी थो अचे ऐं ॿिए तरफ़ खां सदोरी वनवाह में थी वेह, ऐं मथो ॼञ अचे ऐं असां ॿिन्ही जा वारनि में हथ हुजनि त पोइ असां मोर ठहंदियूंसीं। चाची तोखे जहिड़े जो शौक़ु आहे न त उहा ॻाल्हि कर, विझ मुंहिंजे वारनि में हथ। तोखे केरु रोकियो आहे? मां जहिड़ो करणु नथी चाहियां, मां बसि इहो थी चाहियां त उथी कम में हथ वंडराए। अॼोके ॾींहुं बि सदोरी कमु कंदी रही ऐं पाड़े वारी का माई आई त छा चवंदी? मायूं अचनि या न अचनि कुझु बि चवनि, बाक़ी मां हुननि सां नायां बदल। महिरबानी करे मुंहिंजे मथे में सूर न विझ। अम्मा तू छॾे हिनखे, छॾेसि भले वेठी हुजे, बाक़ी घर जो जेको बि कमकार आहे मां तोखे कराए थी वठां। अम्मा कमु त थी वेंदो पर मूंखे मुंहिंजा भाउ मां ग़लति मंज़िल तरफ़ वञा, मूंखे ख़बर आहे त इन तरफ़ सवाइ ॾुखनि ऐं सुरनि जे मूंखे ॿियो कुझु बि न मिलंदो, तॾहिं बि मां उन तरफ़ वधंदो पियो आहियां। मुंहिंजा भाउ तॾहिं त तोखे चवां थो त तूं शादी कर। जेसि ताईं तूं शादी न कंदे न तेसि ताईं तुंहिंजे दिलि में इहा दादली ईंदी रहंदी। अहिड़ी बेवफा औरत खे तूं पंहिंजी दिलि मां बाबा कढी छॾ। मूं सोचे छॾियो आहे त हाणे मां शादी कंदुसि। तूं बाबा खे चओ त जिथे बि रिश्तो मिलेसि मां इनकार न कंदुसि, मां शादीअ लाइ तयारु आहियां। जेसि ताईं मां शादी नथो कयां त तुंहिंजो रस्तो साफ़ नथो थिए, इन करे मूंखे तुंहिंजो रस्तो साफ़ त करणो ई पवंदो।
जेकर इहा ॻाल्हि आहे त रिश्ता खोड़ त पोइ मां बि ॻोल्हियां थो। बाबे खे थो चवां तुंहिंजे लाइ बि रिश्तो ॻोल्हे। खोड़ रिश्ता बाबा खोड़। तुंहिंजो रिश्तो मां पाण ॻोल्हींदुसि, पर पहिरियां तूं ऐं बाबा मुंहिंजे लाइ को रिश्तो। अदा सची ॻाल्हि ॿुधाई मूंखे सिर्फ़ु इहो इंतज़ार आहे तूं शादी कर तॾहिं त बाबा मुंहिंजो वारो ईंदो न। ईअं त मां त पियो सुकंदो रहंदुमि सॼी ज़िंदगी। शादी खां पोइ मन हुन बेवफा जूं यादूं ई दिलि मां निकिरी थी सघे थो शादीअ खां पोइ मां सुकून जी ज़िंदगी गुज़ारे। बाक़ी हिन वक़्तु हुन बेवफा जी यादुनि जीअणी मुहाल करे छॾियो। चाचा तो त चयो त 2 ॾींहं बि वॾा आहिनि। अहिड़ी त छेड़नि मंझा दादली बाहि बारी थी जो पेट्रोल जी बाहि खे बि बस, पर हिते त दुई कोन थी दुखे। अरे रे तो जहिड़ो चंड्रो असां सां गॾु हूंदो न त छा असांजी सणाई थींदी? बाबा चंड्रो बि असुल 14 जो आहे, जहिड़ो तेड़ो चंड्रो न आहे। अबा हेॾे मां चंड्रो आहियां त गॾियल बि त चंड्रनि सां आहियां न। छरा ओ छरा, अरे निभा ॾाढो नंढे वॾे जो अदब कर ॻाल्हाइण में कोई खिलाफ़ उधार। चाचा मां न चयो त तूं चंड्रो आहीं, मां सुल्तान। अरे आस्ते चोरा आस्ते, जेकॾहिं न सुल्तान वारनि ॿुधी वरितो त तोसां गॾु असांखे बि पूरे छॾींदा। मां हिते पहुतो आहियां न त हितां वारनि जी भलाई जे मथां भलाई आहे। बाबा मां त चवां थो जेसी ताईं निभाग खे बोरी में विझी बंदि करे वापसि नथा मोकिलियो न तेसी ताईं असांजी का बि भलाई न थींदी। दादली ऐं गुलू जी शादी थी, मल्हार खे मस्तानी थी मिले, वरियाम जी सदोरी सां पई शादी थिए। इहे सॼा कम रुकियल हुया। मां जीअं पहुतुसि इहे सॼा कम थी विया। हाणे ॿुधायो त मां सदोरो या निभागो? तूं सदो, तो जहिड़ो सभागो पुट त दुनिया में कोन हूंदो। सुम्हार पींघे में सिधो त ऊंदे जो ऊंदो। अरे चंटा तो जहिड़ो निभागो हूंदो ई कोई कोन। अदी सामो जो तू बुके ते न वञजाए, मतां ये चंगी मुर्स थी करे विच में वञी बीहे न। छो अदा कहिड़ी असांजी सावण वारनि सां दुश्मनी आहे जंहिं मां बुकी में न वञा? जंहिं औरत खे मां तलाक ॾिनी उनजी शादीअ ते तू वञी सेरा ॻाईंदीअं, विच में वञी बीहंदीअं, ठहे थो इहो? अदा जेकॾहिं मां बुकी में न वयसि न त राज जा मयारी थींदासीं। अदी नज़ीरा अची सॾ ॾेई वई आहे, हाणे मां कीअं न वञा तूं ॿुधाए। मायार थियूं कुझु बि थियूं, पर यादि रखजाए सॾ असां न भरींदासीं। हा अदा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तूं खणी मर्दाणो सॾ न भर, मां त वञा न। वञ वॾो शौंक़ु अथई शादियुनि में तोखे बि नचण जो, खिलाया साथे माण्हू। अदा माण्हू कोन खिलंदा, तूं अजायो तो परेशान थी। अदी हाणे हीअं था कयूं, जेका तुम्हारी पोती आहे न इहा मूंखे ॾे त मां पायां ऐं मां पाण वारो टोप तोखे तो निरड़ ते पारायां। तूं चङी मुड़स थी ऐं पोइ तूं वेही सभिनी जा फैसला कर त मां तोखे हीअ सज़ा थी ॾियां। अॼु तोसां ठाह आहे, अॼु हे मसलो आहे, तूं चङी मुड़स थी वेही रहो, बाक़ी असां चूड़ियूं पाए वेहूं था घर में। अदा तूं नाराज़ न थी, मां नथी वञा बस, पर माण्हू एतिरो करे जो केर कंहिंजे मरण परण में कम अचे, सफ़ा कंहिंसां लाइ पाए न विए। जेकॾहिं हिकिड़ो घर असां सां ॻोठ में न खाईंदो त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, सॼो ॻोठ त असां सां गॾु आहे न। अदा ॻाल्हि हिकु घर जी न आहे, जे हिकु घर कावड़जी वियो न हुन सां गॾु 5-10 घर ॿिया बि था कावड़जी वञनि। सुल्तान वारनि सां बि कावड़ कयूं ऐं सावण वारनि सां बि रुसी वेही रहूं त पोइ असीं खाईंदासीं कंहिंसां? मुंहिंजी त तोबा आहे अदी, जीअं वणई न तीअं कर। तव्हां मान सां केरु पुॼंदो, हा कराए पोइ ई मञींदा आहियो। अदा मूं बाबा खे चई छॾियो आहे, अदा राज़ी थी वियो आहे। तूं देरि न करे अदा जे लाइ कुंवार ॻोल्ह त अदा जी शादी करायूं। मुंहिंजे बाबा खे चई छॾियो आहे, चयोमांसि अदा जो बिलो कर, पोइ महफ़िलियूं सजायूं, के राग थियनि, के ॻोठ वारनि खे दावतूं ॾियूं, के झुमरियूं हणूं। मुंहिंजा भाउ पोइ बाबा छा चयो? पोइ बाबा चयो त बाबा 5-6 रिश्ता मां ॻोल्हिया आहिनि, हाणे दिलि पर जेकी पसंदि करे। दादा न तव्हां मुंहिंजी पसंदि खे छॾियो, तव्हांखे किथे बि सुठी छोकिरी जो रिश्तो मिले तव्हां उते हा करे छॾियो, मां इनकार न कंदुसि। उहा छोकिरी घर हलाइण ॼाणींदी हुजे। ओए तेरे केस न
आए न पेर ते बाबा असां बि इहो ई त चाहियूं था बाबा सूरत ऐं सीरत जी अहिड़ी हुजे जो सलो बाबा कनि अॻे त पीउ मां छोकिरीअ जी सीरत ॾिसी शादी कराईंदा बाबा हाणे त मोबाइल जो दौर लॻो पियो आहे बाबा अॼुकल्ह जो अहिड़ो दौर अची वियो आहे जो छोकिरो ऐं छोकिरी मोबाइल ते ॻाल्हाइनि था उन खां बाद में ॾिसनि था पोइ वरी देरि ई नथी थिए शादी ऐं पीउ माउ खां त सिर्फ़ु पुछनि ई कोन था त शादी हिते कयूं या न ऐं उन खां पोइ उनजी शादी साल बि कोन थी हले बाबा इन जे करे असां तोते छॾे ॾिनो आहे त छोकिरी ॾिसी तूं पाण पसंदि कर पोइ जेका तूं पसंदि कंदे उन सां शादी थी वेंदी मुंहिंजा भाउ पहिरियां तूं शादी कर मोड़ ॿध मथे ते त जुमरी हणो उन खां बाद में मुंहिंजी शादी कराए त मां मोड़ ॿधा त थिया घर जो वॾो जादो ए चिट्र बिट्र ठदान कहीं सोनी ऐं सुठी भित ते तो जो अंदर त मुझे लाइ उहे ई सड़ियो पियो आहे जादो जादो मां सड़ा कोन थो इने मेकअप करण सां तू हूर कोन थी वेंदी आहे माण्हूअ जो जेको मुहांडो आहे त उहो ई रहंदो न तूं हाणे मूंखे छॾ मूंखे वञी पंहिंजे कमकार जी कर मूंखे वरी ॿियो कहिड़ो कमु आहे मूंखे पाण सॾु आहे मर्दानो मां होॾे वेंदुसि बुकी ते त मायूं वेंदियूं आहिनि कंहिं तोखे चयो आहे त तोखे बि सॾु आहे असरुगो केरु कूर कूर करे ई थो न भॻो बीठो आहीं मूंखे सावण वारनि जे घर जो सॾु कोन मिलियो आहे मूंखे सुल्तान वारनि जो न्यापो मिलियो आहे मल्हार पंहिंजी ज़ाल खे वापसि वठी थो अचे थी सघे थो त हुनजे ख़ुशीअ में सरगस कनि उहा त सुल्तान वारनि खे ख़बर आहे बसि मूंखे इहो न्यापो कयो अथनि त पूरे 4 बजे पहुची वञजांइ पाड़े जी ॻाल्हि आहे वञिणो त पवंदो न उनजी शादी खे साल थी विया वेठो थो रुगो वायूं ख़बरूं कनि सुल्तान वारा पाण उन छोरे जो सरगस कनि या सुल्तान पाण पकलम ख़ुदि घोड़े ते चढ़े उन में असांजो छा पोइ भले तूं वञ पर वेझी सिंजी वञजांइ माण्हू न किलाइजां आउं त नज़ीरा वारनि वटि वञा थी अम्मा तो कुछ भी कोन मूंखे तो मां वॾी उमेदूं हुयूं पर तो दुखियल भाउ खे बि रहंदो कोन पाणी हारे विसाए छॾियो बाबा जेका चंग दुखियल हुई न उहो मूं विसाई न आहे अॼु राति सदोरी जी शादी आहे बाबा मां अहिड़ो त तमाशो कंदसि त हीअ गुल्लू जेको आहे न मूंखे हिन घर मां तड़े कढंदो तूं बसि वेही तमाशो ॾिसजां मां बि इहो ई थो चाहियां त इहे तो मां हथ कढनि ऐं पोइ इज़त सां लिखत वारा पैसा असांखे ॾियनि जेकॾहिं न ॾींदा त मां बि रहीस अकबर खान जे दर ते तॾो विछाए वञी वेही रहंदुसि बाबा छा थो सम्झी त पोइ केतिरा पैसा मिलंदा अम्मा हिन दफ़े जेके बि पैसा मिलिया न उहे सभु तूं चाहंदा वाइदो आहे बाबा अॻ में जेका पैसा दिलबर वारनि ॾिना सुल्तान वारनि ॾिना उहो काॾे विया धीअ उहे त मां संभाले रखिया आहिनि बसि उहे असां झलींदासीं ऐं ही जेके मिलंदा इहे तोखे ॾींदुसि बाबा मूंखे सभिनीनि पैसनि मां बरासो खपे सुभाणे अदा जेकॾहिं शादी कई त पोइ मूंखे 1 रुपयो बि न ॾींदे बाबा मूंखे पंहिंजी ज़िंदगी बि त गुज़ारणी आहे ठीकु आहे मां ठीकु आहे तूं घबराए न समूरा असां पैसा 3 हिस्सनि में विराए खणंदासीं बसि न हिकु तुंहिंजो हिसो ॿियो तुंहिंजे भाउ ऐं खजूर खजण जो हिसो ऐं हिकिड़ो मुंहिंजो हिसो पूरियूं 3 पतियूं थींदियूं धीअ पूरियूं 3 पतियूं बसि रुगो आख़िरी धा हणूं पोइ हली पैसा विराईंदासीं पोइ सोचींदासीं त हाणे छा आहे कमु बाबा अॻिते जो सोचणो न आहे मां दिलबर सां शादी कंदसि ठीकु आहे मां ठीकु आहे तूं रुगो हितो त जान छॾाए न मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो वरियाम जी शादी आहे वरियाम जी अलाह हुनजी ॿुधी आहे हिनजी वरी सदोरी सां शादी थी थिए ऐं घोर बि असांखे जाम मिलंदी पर ॻाल्हि ॿुधो ॿई ॼणा जेकॾहिं बेईमानी कई अथव पैसा लिखाया अथव न त
त पोइ हिन घर में पैर रखण कोन ॾींदीसांव। घबराई छो थी? जेकर घोर न पई न त मां माण्हुनि जे गीदड़ मां पैसा कढंदुसि ऐं तोखे गज करे ॾींदुसि। कोड़ल जुमर हाणे ध्यान दे माण्हुनि जे पासे वारे खीसे मां पैसा कढी वञजांइ, मां वरी हेठि जेके किरंदा उहे खणंदुसि। न यार ॻाल्हि ॿुध, चोरी करणु ख़राबु आहे, जेको मिलियो न उहो गंजा। वरियाम जे पसंदीदा ऐं वरियाम सावण जो अकेलो पुट आहे। एतिरी त घोर ॾींदा, एतिरी त घोर ॾींदा जो असली वेही खाईंदासीं। हा ओ मूंखे पाण सां गॾु विहारे खाराइजो न। हाओ हाओ तुंहिंजा बि पेट पालींदासीं, मथो न चटाणे। चुप करे हाणे हलो तयारी कयो। साड़ी हिकिड़ी महिरबानी कर, चाहे असांखे प्यार, बाक़ी तूं जीअं चवंदी आहे न उहे कंदासीं, बसि निकिरण जी था कयूं। बसि रुगो चाहे चाहे हुजेव, ठाहे थी पियारेव मुआ, पर निकिरण ई कजो। बोलो टाइम घणो थियो आहे? दादा 3 में 5 मिंट आहिनि। पर मस्तानो ईंदो 4 बजे। हा दादा अञा कलाक इंतजार करणो पवंदो। कलाक जा 2 कलाक लॻाए छॾींदासीं, पर सिर्फ़ मस्तानो अची वञे। मस्ताने जी सर्कस कढी वठूं, उन खां पोइ मायूं ईंदियूं अधी खे वनवा में विहारण लाइ। मां सिर्फ़ इहो पियो सोचां त हेॾूं मस्तानो अची वञे, होॾूं मायूं, कोई माण्हू छा सोचींदा त सुल्तान वारा कंहिंजी ख़ुशी था कनि। माण्हू त ईअं सम्झंदा त भेण खे परणाइण जी ख़ुशी कनि था। ख़ुशी ख़ुशी हूंदी आहे, उहा ख़ुशी भाउ जी हुजे या भेण जी। अदी बि त सालनि खां वठी ॾुख ॾिसंदी आई आहे। हाणे जेकॾहिं हुनखे ख़ुशी मिले ऐं असां आदि जी ख़ुशीअ में जेकॾहिं नची वेठासीं त कहिड़ो फ़र्क़ु थो पए? जेका भलाई थी, जेकॾहिं ॼञ गॾिजी बि वई त बि ख़ुशी कंदा रहंदासीं, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? अदा ॿाहिरनि जी ख़ुशी लाइ त पूरो जग नचंदो आहे, पर भेणनि जी ख़ुशी लाइ को नचंदो आहे। अदा सुल्तान, मां नचण जो वॾो माहिर आहियां, तूं चलो हुकुम करे ॾिसो, पोइ ॾिस त असां कीअं था नचूं। तव्हां नचजो, तव्हांखे केरु रोकींदो? बाबा हा फ़कीर साईं, मां पंहिंजे वक़्त ते पहुची वियो आहियां। हाणे तव्हां बि पंहिंजो वाइदो निभायो, मूंखे मुंहिंजी मस्तानी सां मिलायो। मां तुंहिंजी मस्तानीअ खे कुंवार जीअं सिंगारियो आहे। मां पंहिंजे वाइदे ते पूरो रहंदुसि। देर न कयो फ़कीर साईं, हाणे मां 1 मिंट बि बर्दाश्त नथो करे सघां। मूंखे मुंहिंजी मस्तानी सां मिलायो। महबूब साईं, जेको इंतजार में मज़ो आहे इहो कंहिं में बि न आहे। जॾहिं इंतजार जूं घड़ियूं ख़त्म थी वञनि ऐं पंहिंजे महबूब सां मिलजे थो, ईअं लॻे थो ॼण दुनिया में ॿियो को बि कमु न आहे रहियो, ॼण समूरा कम मुकमिल थी विया। जेसिताईं तुंहिंजो इंतजार हलंदो रहंदो, तुंहिंजी दिलि में पंहिंजे पिरीअ जे लाइ
चाहत वधंदी रहंदी ऐं तूं ईअं महसूस कंदे त दुनिया जा समूरा कम तूं रहाए छॾिया आहिनि। उन करे इन इंतज़ार में जेको तोखे मज़ो वठिणो आहे वठी छॾ, पोइ तुंहिंजे प्रिय सां मुलाक़ात थी वेंदी। इहे इंतज़ार जूं मंज़िलूं ख़तम थी वेंदियूं। हाँ फ़कीर साईं, बेशक तूं सचो आहीं, पर हाणे मुंहिंजे वजूद में सप करण जी सघ न आहे रही। मूंखे मुंहिंजी मस्तानी सां मिलायो। अचो महबूब साईं, मां तव्हांखे तव्हांजी मस्तानी सां मिलायां, जंहिंखे मां कुंवार जियां सिंगारे विहारियो आहे। ऐं मां तव्हांजे अचण जो हुनखे इतला ॾेई छॾियो आहे। हू बि तव्हांजे मिलण जे लाइ बेचैन आहे जेतिरो तव्हां आहियो। अचो महबूब साईं, अचो। अचो फ़कीर साईं, अचो।